जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत है। अज जो वीडियो एक रिक्वेस्ट से आए ऐं ॿ टे क्वेश्चन आहिनि जो मां तव्हांखे आंसर ॾींदमि। हिकु भेण पुछियो आहे कि वॾी थधिड़ी में चुल्हि कीअं ठाहिबी आहे, मूंखे तव्हां ॿुधायो त उहो त मूंखे करे ई ॾेखारिणो पवंदो। त हलो पहिरियों चुल्हि ठाहिणु ॾेखारियां थी, हुन खां पोइ तव्हांजे सवालनि जो जवाबु ॾींदसि। त वॾी थधिड़ी ते चुल्हि ठाहिण लाइ तव्हां इहो ध्यानु रखिजो कि जॾहिं राति जो सॼो कमु थी वञे ऐं हुन खां पोइ हथ मुंहुं धोई करे बिल्कुलु शुद्ध थी करे हुन खां पोइ रओ पाए करे मथे ते रओ हुन महिल बि ज़रूरु रखिबो आहे। वॾी थधिड़ी जो थधो करण महिल मथे ते रओ रखी पोइ चुल्हि ठाहिबी आहे। त हलो तव्हांखे पहिरियों मां उहो ॾेखारियां थी, पोइ अची करे मां आंसर ॾींदसि। त हाणे असां चुल्हि ठाहियूं था। अगरि तव्हां वटि ॿी गैस आहे ऐं सुभाणे ही गैस तव्हां नथा यूज़ करो पोइ त कोई ॻाल्हि ई न आहे, तव्हां सॼे गैस में छंडो हणी करे हिनखे थधो करे सघो था। पर अगरि मूं वांगुरु तव्हां रुगो हिकु चुल्हि ते ई सॼो कमु कयो आहे, यानी रुगो ही चुल्हि न ॿारींदा ऐं बाक़ी ॿ ही चुल्हि सुभाणे यूज़ थींदियूं, त हिनखे ई थधो था कयूं। त ॾिसो, हिन लाइ सभिनीनि खां पहिरियों पाणी खणी करे हिनखे छंडा हणी छॾिजनि। इहा गैस मां यूज़ कई हुई सॼे कम लाइ, थधे बचाइण लाइ। ऐं हिन जे मथां मां ही चकलो रखी थी छॾां कि भुल सां बि मां सुभाणे हिनखे न ॿारियां। ऐं हिन जे मथां हिकु पाणीअ जो भरो लोटो ऐं रुपए जो कॉइन हिन में मां विझां थी ऐं ही ढक थी लॻायां। हिनखे ही सॼी राति ईअं ई पियो हूंदो। हाणे हथ जोड़े ईअं चइबो कि हे सती माता, हे माता, अगरि असां सां थधे बचाइण में कोई बि भुल थी वई हुजे त असांखे पंहिंजो बालक ॼाणे करे माफ़ कंदा ऐं सभिनीनि खे थधो थार कंदा। बोल वॾी थधिड़ी माता की जय। त इहो जो पियो आहे चकलो, सुभाणे ईअं ई पियो हूंदो। पणीअ सुबुह जो मां हिनखे कढंदसि ऐं इहो जो आहे लोटे में जो पाणी आहे हिनखे ई मां सुबुह जो वॾी थधिड़ी में जंहिं महिल कथा कंदमि त इहो ई यूज़ कंदसि ऐं ॿिए ॾींहुं हुनखे मां नल जे हेठि हिनखे ईअं वहाए छॾंदसि। पाण ॾिठोसीं कि चुल्हि कीअं ठाहिजे। त अचो तव्हांजे सवालनि जा कुझु जवाब ॾियूं था। सभिनीनि खां पहिरियों हिकु सुवाल आहे हिकु भेण जो कि छा तव्हां गुरियाणी आहियो? न भेण, मुंहिंजो नालो करिश्मा पेसवानी आहे। जो ब्राह्मण हूंदा आहिनि हू शर्मा हूंदा आहिनि, मां गुरियाणी कोन आहियां। ऐं तव्हां किथे रहंदा आहियो ऐं पहिरियों किथे रहंदा? हा, त शादी खां पहिरियों मां कानपुर में रहंदी हुअसि ऐं हाणे मां आंध्र प्रदेश जे विजयवाड़ा शहर में आहियां। विजयवाड़ा शहर तव्हांखे न बि ख़बर हुजे त हैदराबाद जे बिल्कुलु पासे में हिकु ही नंढो शहर आहे। ऐं हिकु क्वेश्चन आहे कि तव्हां लोला टिकियूं सही नाप सां सेखारियो। त भेण, लोला टिकियूं त मां ठाहींदी आहियां, पर मां ख़ुदि बि हेतिरी परफेक्ट न आहियां कि मां तव्हांखे सेखारियां उहो बि नाप सां। त जॾहिं मां बिल्कुलु सही नाप सां सिखी वेंदसि त तव्हांखे ज़रूरु ठाहिणु सेखारींदमि, मूंखे बि ख़ुशी थींदी। ऐं हिकिड़ो ही क्वेश्चन आहे हिकु भेण जो कि असां पेकनि में टीजड़ी रखंदा हुआसीं, साहुरनि में नथा रखनि, त मां छा कयां? त भेण, तव्हां बिल्कुलु न रखो। अगरि तव्हांजे साहुरनि में नथा रखनि त तव्हांखे बिल्कुलु न रखणु खपे। ऐं हिन जे बदिले तव्हां मन नंढो न कयो। वॾा जो बि चवंदा आहिनि हुनजे पुठियां हिकु कारण हूंदो आहे। गणेश चौथ जो विर्त बि आहे, उहो बि सुहाग लाइ हूंदो आहे। त तव्हां हर महीने जी गणेश चौथ रखी सघो था। संकट चौथ जो पंहिंजे माघ महीने में ईंदी आहे, उहा बि सुहाग ते हूंदी आहे। त तव्हां मन नंढो न कयो, पर मुंहिंजे हिसाब सां तव्हांखे न रखणु खपे। त ही हुआ ॿ टे क्वेश्चन जंहिंजो मां तव्हांखे जवाबु ॾिनो। ॿिया बि अगरि तव्हांजा कोई बि सवाल हुजनि या ॿिए के बि टॉपिक ते तव्हांखे अगरि वीडियो खपे त मूंखे ज़रूरु कमेंट करे ॿुधाईंदा, त मां ज़रूरु ठाहींदमि। ऐं टीजड़ी जो वीडियो, वॾी थधिड़ी जो वीडियो ऐं वॾी थधिड़ी जा हिकु ॿ आइटम मां तव्हांखे ठाहे करे वीडियो विधो आहे, तव्हां ज़रूरु ॾिसिजो। ऐं मुंहिंजे चैनल खे लाइक ऐं शेयर कजो, सब्सक्राइब कजो। त वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां, नई जानकारी सां। तेसि ताईं मोकिल थी वठां। जय श्री कृष्ण, जय झूलेलाल।